ਸਤਨਾਮ ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ। ਇੱਕ ਓਂਕਾਰ ਸਤਨਾਮ ਕਰਤਾ ਪੁਰਖ ਨਿਰਭਉ ਨਿਰਵੈਰ ਅਕਾਲ ਮੂਰਤ ਅਜੂਨੀ ਸੈਭੰ ਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ। ਜਪ ਆਦਿ ਸਚ ਜੁਗਾਦ ਸਚ ਹੈ ਵੀ ਸਚ ਨਾਨਕ ਹੋਸੀ ਵੀ। ਸਤਨਾਮ ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ। ਸੁਖੰਜ ॾींदड़ सुखमनी साहिब सर्व ज्ञान जो भंडार 24 अष्टपदियूं जंहिंमां 3 अष्टपदी जो अॼु 5 पद पढ़ियो थो वञे। प्रभु कृपा करे असां प्रेम सां श्रवण करे मनन कयूं। 4 पदार्थ जे को मांगे 4 पदार्थ जे को मांगे साध जना की सेवा लागे साध जना की सेवा लागे हो जे को अपना दुख मिटाए। ठीक है। हो जे को अपना दुख मिटाए। हर हर नाम हृदय सद गावे ओ हर हर नाम हृदय सद गावे। हो जे को अपनी शोभा लो रे आज को अपनी शोभा लो रे। साध संग हो में छोड़े हो साध संग हो में छोड़े। आज को जन्म मरण ते डर वाहगुरु जे को जन्म मरण ते डर। साध जना की शरणी परे वाहगुरु साध जना की शरणी परे। जिस जन को प्रभु दरस प्यासा वाहगुरु जिस जन को प्रभु दरस प्यासा। नानक ताके बल बल जासा ओ नानक ताके बल बल जासा। जिस जन का प्रभु दरस प्यासा
सुखमनी सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम। ओ सुखमनी वाला सुखम। श्री राम। साहब कृपा करे संत चोले में जीवन जे उधार लाए, पंहिंजे आत्मा जे कल्याण जे लाए सुंदर उपदेश मनुष्य खे ॾियनि था। चार पदार्थ जेको मांगे चार पदार्थ सॼा वञनि था। धर्म, अर्थ, काम, मोक्ष। धर्म खे आद में रखियो वियो। संसार सॼे खे ॾिठो वञे। श्री राम। अर्थ जे कमाइण में लॻो पिया। जॾहिं बि बालपण अवस्था खां पोइ पढ़ाई शुरू थिए थी बालपण में वेंदे जेसि ताईं बि, पर पढ़ाई जो फल आखिर पद प्राप्त थे, वह माया मिले। राम। छाजे लाइ माया? कामनाउनि खे पूर्तियुनि करण लाइ। धन खां सवाइ काई कामना पूर्ति न थींदी। श्री राम। धन ऐं काम, धन ऐं कामना। श्री राम। धर्म खे मुख्य छो रखियो वियो? तो पहिरियों मुंहिंजा प्यारा धर्म, तो धन जो उपार्जन कीअं कजे? धन खे प्राप्त कहिड़े नमूने सां कजे और उनजो उपयोग वरी कहिड़ियुनि कामनाउनि में कजे? इहो तोखे ज्ञान नाहे। राम। तुंहिंजे धन कमाइण जी मेहनत और कामनाउनि जो दुरुपयोग तोखे विनाश करे पोइ छॾींदो। तुंहिंजे मन में शोक रहे थो, कुंठस्थता रहे थी, भयभीति रहे थी, चिंता रहे थी, तुंहिंजी थियोरी ग़लति आहे। तोखे ई पंहिंजे कर्म करण में तूं निश्चिंत न थे, निशोक न थे, निर्भय न थे, प्रफुल्लित न थे हृदय में। राम। छा कर्म करण जो फल मिलियो? जागो, अभी जागो। बस संतन चयो आहे हाणे जागो। पहिरियों धर्म जी ॼाण प्राप्त कर। धर्म संतन मां मिलंदो आहे, सत्संग मां मिलंदो आहे। त प्रभु जे ॾिनल शइ खे, शरीर खे, मन खे, बुद्धि खे, श्वासन खे, वाणी खे, भाव वक्त खे, जीवन खे और धन खे, पद खे कहिड़े नमूने सां इस्तेमाल कर। पहिरियों इस्तेमाल करण जो ढंग सिख। राम। न त इहो खर यादि रख, हे संसार विनाश आहे, असत्य आहे, मरता आहे, अंधारो आहे।
संसार जो चिंतन कंदे, मन में संसार जे पूर्ति लाइ धन जो चिंतन कंदे, संसार नाश थी वेंदो, तोखे भी नाश करे पोइ छॾींदो। अंधारे में पेर वेहदे तोखे थाबा खाराईंदो, धिका खाराईंदो, छा न कराईंदो अंधारो, समझी वञ पाण बस संसार है ईअं आहे। साहब ने इनखे महाब्याबान गणियो आहे, वॾो घाटो जंगल, महाभयान उद्यान। कविता जी दृष्टि सां भयान माना भयानक, उद्यान है जेको बागीचो ॾिसे थो संसार जो, इहो भयानक बागीचो आहे। नगर कर मानिया, जेको नगर ॾिसे थो तूं राम, तूं विषय भोगे नथो, विषय तोखे भोगे नाश करे सटे थी। विषय पंहिंजी जाइ ते ओढ़ी खड़ी आहे। समझ कुछ समझण दा है वेला राम, खुश न थी भोग में। ठाहे ठाहे विषयनि खे न ॾिसो भोगण जे लाइ। संसार हिकु धोखो थी धोखे में अची वेंदे। नज़रअंदाज कंदो वञ हिननि खे, नज़र सां निकर संतनि जे वचननि खे। बिखिया बिख ज्यूं बिसार, हे विषयूं वेह समान थी राम। प्रभु को जस हिए धार, नानक जन कर कहत पुकार, जग में विराज है। त हिते चारई पदार्थ, धर्म जो ज्ञान मिले ओड़े नमूने सां अर्थ जो उपार्जन थे, ओड़े नमूने जो कामनाऊं थियनि, आख़िर तोखे मोक्ष मिली वञे। इहो सभु कुछ प्राप्त थींदो साध जना की शेवा लागे, जाते साधना मिले, साधन मिले। सुख जो साधन ज्ञान, सुख जो साधन न त दुख जो कारण अज्ञान, दुख जो कारण अज्ञान। जाथों साधन मिले, साधन मां साधन मिलदो राम। उन्हनि जो शंकर जंहिं साधननि मां साधन मिले, बस उन्हनि साधन जो शंकर जंहिं साधन मां साधना मिले। धर्म जो पूर्ण ज्ञान मिले, धर्म जो ज्ञान रखी करके पोइ तूं साधन जो संग कंदे, तोखे मजबूती मिलदी। उन आचरण ते तूं हली करके पंहिंजे परिवार जो राम, पंहिंजे गुरु जो सभु नामाचार कढी वेंदे। जेको अपना दुख मिटावे, साधन जे संग मां मूल मंत्र भगवान जो नालो मिलदो। जेतिरो जपींदो ईंदे ओतिरो मन कामनाउनि वासनाउनि खां नियंत्रण में रहंदो। त हे जेके दुख आहिनि अभाव जा, अधर्म, गलत कामनाऊं, गलत अर्थ कमाइण, आख़िर वरी संसार में भिटकाव, ये सभई दुख निवृत्त थी वेंदा भगवान जे नाले जपण सां। और दुख जो दर्द न सताए, अधर्म जा पासा छॾबा न त परिणाम दुख ईंदो ई ईंदो राम। वाणी ॿुध चिंतन मट पहिरियों मन जो, वाणी ओड़ी हले। वाणी में अंदाज़ो ईंदो त तुंहिंजो चिंतन मटियो या न मटियो। वाणी कहिड़ी भाषा थी कढे, संत तोखे उन भाषा में तोरींदा। श्री राम श्री राम। वाणी पाणे तुंहिंजी ओड़ी वृत्ति बणाईंदी। तोखे खुद पकड़ कंदी त मां छा थो चवां और छा करे रहियो आहियां। अनर्थ उन्हनि खां थिए थो जिनखे अर्थ जो ज्ञान नाहे, तोखे मक़सद जी ॼाण नाहे। तंहिं लाइ संत दयालता करे मक़सद ॼाणाइनि था, पर असां उनखे पंहिंजो मक़सद समझूं। हर हर नाम हृदय सत गावे, हरि खे यादि कयो जो प्रतिकूल स्थिति भोगण जी असांखे शक्ति मिले। राम 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 राम।
वाह माई हर्षारानी, अम्मा जी ॻाल्हि यादि अची वई। गोंडा खां फोन आयो अथसि, भई सुमत खे धकु लॻो आहे या मानस लाइ ॿुधाए। हो तो फोन ते वाधाई पे ॾियनि, चङो थियो धकु लॻो थिए। अरे ईअं चवंदे चवंदे मथां चवंदी, इहो धकु मूंखे छो न लॻो? राम 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 जिला न्यारी आहे। हर हर नाम हृदय सदगावे, जेको अपनी शोभा लोरे। ॻाल्हि इहा आहे त जीव में असली जेका चाहना अंदरों पैदा थिए थी उहा प्रभु वारी आहे। पर प्रभु वारी चाहना जो इस्तेमाल कीअं करणो उहो रस्तो नथो वठे जीव। रस्तो संसार जो वठे थो पंहिंजे मन मत सां। मन संसार खे ॾिसे थो, अखियूं इंद्रियूं संसार खे ॾिसनि थियूं, उन ते हली करके साॻियो परिणाम दुख थो पाए हर प्रकार जो। राम धन चाहे थो, कामना पूर्तियूं करण चाहे थो, मिले काथों? धन वधे कीअं? बरकत जो साधन नथो जताए। और दुख मिटाइण चाहे थो, पर चिंतन संसार जो करे थो। संसार जे चिंतन जो परिणाम त संसार जो नालो ई दुखालिया। और कंहिंजे लाइ करे थो? शरीर जे निर्वाह लाइ। हे शरीर खे सॼो ई व्याधिस वियो आहे। शरीर खे ये ज्ञान नज़रअंदाज असां कंदासीं, साॻा दुख थी करे चिलाईंदासीं, संतन खे पिया तंग कंदासीं, जेकॾहिं ज्ञान न पराईंदासीं। हे शरीर खुद व्याधि आहे, निकिरे छा थो हिन मां? राम राम। शरीर जहिड़ो अधम नीच ॿियो कोई कोन्हे। नीच में नीच अगरि आहे, पंजनि तत्वनि जो हे शरीर, पंच रतन अधम शरीर आहे रामायण में। और हिन जहिड़ो वरी मोक्ष जो साधन शरीर जहिड़ो ॿियो कोई आहे कोन। उत्तम दर्जो हिन शरीर खे ॻणियो। जेकॾहिं उनजो साधन तूं मोक्ष जो नथो करे हिन जन्म में, त हिन जहिड़ो नीच बि कोई कोन्हे। राम हर हर नाम हृदय सदगावे। और शोभा चाहे तो संसार में, पर हऊ में मां ऐं मुंहिंजो तो बीठो आहियां, हिकदमि पाण खे महदूद करे छॾे। हुज बि तूं पंहिंजे लाइ, मां हाँ हे मुंहिंजो आहे, हुज पियो। छा का माना रखंदी आहे शोभा सां? कुझु बि टपड़ ठाहे। जॾहिं तुंहिंजी होमे न मिटंदी, हे संतन खे छो मान्यता मिले थी? संत चवंदा हे सभु तव्हांजो आहे, असां बि तव्हांजे लाइ आहियूं, हे आश्रम बि तव्हांजो आहे। राम जेको अपनी शोभा लोरे, चाहे थो शोभा, साध संग इहो होमे छोरे। संतन जे संग में अची होमे अहंकार छॾे, मां ऐं मुंहिंजो छॾे। राम 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 राम। ओहो प्रभु जो चिंतन कर प्रभुता। छा चयूं? ओहो सबको प्रभुता के भजे, प्रभु को भजे न कोई, जो प्रभु को भजे तो प्रभुता चेरी होए। हाँ उन मान प्रश्न के माया और मान वठण जे लाइ टाइम कोन्हे। चलो दर्शन ॾियनि। संगत दर्शन कंदी, भेटा रखती, हथ जोड़ींदी, अदब ॾींदी, मान कंदी। राम अखियूं खोले ॾिसूं असां ॿुधी जूं। साध संगी होमे छोरे, जेको जन्म मरण ते डरे। राम 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 राम। छो ॼायो आहे? कंहिं वटि जवाब मिलंदो? सबको ॼाई पियो आहे, पर कीअं मरदो कंहिंखे ख़बर कान्हे। राम राम। सिंधी में कहावत जीआरींदो जीअं कीअं, मारींदो अलाए कीअं, कंहिंखे काथे कहिड़े नमूने सां। इन जो जंहिंखे भव आहे, हिते मरण इहो आहे त चयूं केतिरनि कष्ट में उहो जीव ॿाहिरि निकिरे थो।
कि जीव हिन शरीर में रही करके भोग भोगण चाहे थो, ॿाहिरि निकिरण नथो चाहे। पर साईं खे हिन खे कढणो आहे हिन शरीर मां, वरी काॾे मोकिलणो अथसि। राम ओहो तॾहिं ॿुढो थियो आहे, पए थो, लुड़ंदो पियो आहे, खट ते पियो आहे। दया कर संत मां ख़ुशि थियां। ॿुढी बि ईअं पई चवंदी, अख में घाणो त बि मिठो जगाणो। ईअं न चवंदी सुहेली थिए, हाणे मुंहिंजी सुहेली थिए। राम राम। रात माई आई, पुछाणी हुए बसि हाणे मुक्ति कर, हाणे मुक्ति कर। मां चयो भेण, जंहिं माण्हुनि खे दुखायो थी, हे त भॼन मिठा ॻाइणा, पर ॿाहिरि वञी सभिनी खे दुखाइणो। हर सां वेहणो, चांहि वारनि सां, हिननि सां। हाणे माफ़ी घुर, हाणे बसि हाणे माफ़ी घुर, तुंहिंजी हाणे मुक्ति थींदी। पुट साहिब राति चोलो छॾे वई। राम हज़ारे भाई सरदस। जेको जन्म मरण ते डरे, साध जना की शरणी परे। साधन मां कहिड़ी शइ मिलंदी? ॾाढी ठोस तुक गुरु ग्रंथ साहिब में हिकु आयल आहे। कबीर मरता मरता जग मुआ, मर भी न जाने कोय, ऐसी मरनी जो मरे, बोहर न मरना होए। हाणे सलोक त लिखिजी वियो, पर परशन पंहिंजी जाइ ते खड़ो ई रहियो, उतर न मिलियो। श्री राम। ॿी हिकु जाइ ते कबीर साहिब गुरु अर्जन देव महाराजन कबीर खे अॻियां रखी करके उन जो श्लोक चई, मथां उन जो समाधान कयो आहे। कबीर जे श्लोकनि में परशन हिते रहिजी वियो। मरी मरी जग मरे थो, मरण खे जग ॼाणे नथो, अहिड़ी मरणी जेकॾहिं मरे राम त बोहर न मरणा होए। उहा अहिड़ी मरणी कहिड़ी, उहो परशन उते रहिजी वियो। हिते साहिब चवंदा, मरता मरता जग मुआ, मर भी न जाने कोई, ऐसी मरनी जो मरे, बोहर न मरना होए। क्या जाना कि वह मरहेंगे। गुरु अर्जन देव महाराज ने ॿी जाते इन सलोक खे अॻियां रखी कबीर जेके मथां हिते उतर में आंदो आहे फिट कयो आहे। क्या जाना कि वह मरहेंगे, कैसा मरना होए, जेकर साहिब मनो न विसरे, ता सहला मरना होए। जे साईं अंदरों न विसरे त सहलो मरण थींदो। और गुरु अर्जन देव महाराज ने हिकिड़ी जाइ ते ॾाढी सुंदर तुक चई। श्री राम। जनमत ही दुख लागे, जनमत ही। शरीर जूं अवस्थाऊं आहिनि 6, पर 3 सिद्ध कयूं साहिबनि, छो जो 3 हथ में न आहिनि, 3 हथ में आहिनि। 6 अवस्थाऊं शास्त्रनि कहिड़ियूं लिखियूं, यादि रखी छॾियूं। इहे बुनियादी ॻाल्हियूं असां सत्संग मां। गर्भ में अचणु, जनम वठणु। गर्भ में न आयो जनम कीअं वठंदो? जनम वठणु, गर्भ में अचणु, जनम वठणु, बालपण, जवानी, बुढ़ापो, मृत्यु। गर्भ में आयो त बि असांजे हथ में छा आहे, जनम वरितई त बि हथ में छा आहे उन ॿार जे, ऐं मरण महिल बि हिन जे हथ में छा आहे। 3 अवस्थाऊं हथ में अथसि। बालपण आहे, ध्रुव संभाले वरितो, प्रहलाद संभाले वरितो, 5 वर्ष जी अवस्था आई। श्री राम। जवानी, बुढ़ापो, इहे संभालण जो आहिनि। इन लाइ साहिबनि 3 अवस्था चई। बाल जवानी और बिरध फुन 3 अवस्था जान, को नानक हर भजन बिन बिरथा सभई मान। राम। पर हाणे गर्भ में अचण खां पोइ, महीने खां पोइ ॼाण में मिलियो त ॿार आहे, माना गर्भ ठहरियो आहे। पर अलाए महीने में कढाइणो पए, 2 महीने में, साॻे ॾींहं में, कहिड़े महिल, कहिड़ी महल, कहिड़े मिंटनि, कहिड़े टाइम, उहो कढाइणो पइजी वियो। सॼो कुझु ज़ाहिर आहे। राम। हे शरीर जो अवस्थाऊं आहिनि, पर जेको गर्भ में आयो आहे, राम, जेको संसार में आयो, गर्भ में आयो माना संसार में आयो, उनजो मरण निश्चित आहे, कंहिं महिल बि थींदो। चाहे गर्भ में थी वञे, चाहे ॿाहिरि निकिरण सां थिए। पाण खे पहिरियों ॿार ॼायो, बसि छा ॻाल्हि आहे, केतिरा मिंट ई जीअरो गुज़ारियो 64 में। श्री राम। जनमत ही दुख लागे, जन्म सां इहो दुख लागू आहे। मरण आहे कि हिकु ॾींहुं मरण थींदो। तंहिं साहिबनि मथां चयो
जन्म मरण परवान हरि गुण गाए के। तुंहिंजो जन्म बि सवलो थे, तुंहिंजो मरण बि सवलो थे, तूं हरि जा गुण गाए। तला साहिब चंदा इहो रस्तो काथों मिले थो? मिली हाणे जेको जन्म मरण ते डरे साध जना की शरणी परे। शरणी, शरणी छा? शरणी मन जी शरणी, मन जी शरणी। इहो रस्तो तोखे तॾहिं मिलंदो हरि जा गुण गाईंदे। बस मान अपमान घाटो नफ़ो गिला नेकी संयोग वियोग गमी शादी सभु शरणागति। कॾहिं बि विचलित न थियणो, न घाटे में न नफ़े में, न मान में न अपमान में, न सुख में न दुख में, न गमी में न शादी में, न संयोग में न वियोग में। राम बस तुंहिंजो मन इन स्थिति में शरणागति अची वियो, तुंहिंजो जनमण जो छुटकारो थी वेंदो। हिरदो मथे चढ़ी आयो। बस हर शो खां हिरदो मथे रख। अखर ॿिनि में आयल आहे। खुशी ऐं गम खां आए हरख न उपजे, जाइए शोक न होए। ऐसी रहनी जो रहे गिरह बन जोगी सोए। घर में रहंदे बि उहो जोगी आहे। छा कोई मरे छा जिए। राम संतन जे संग मां मन खे ठाहिणो आहे बाबा। ॿाहिरों तो शरीर करके हलणो आहे न इन में, पर मन पंहिंजे खां पुछे। मन जो शायदि पाण आहे, मन घटि मथे नथो थिए। प्रभु जो हुकुम आहे जेके हिक ई महिल सभु कुझु संसार ठाहे करे, त पोइ मां छा कंदुमि? श्री राम छा छा कुझु करे सघंदो आहे प्रभु? थोरो प्रभु जी बेपरवाही खे सम्झे। साध जना की शरणी परे, जिस जन को प्रभु दर्श प्यास आहे। पंहिंजे दर्शन जो, प्रभु दर्शन ही पंहिंजो दर्शन आहे। पंहिंजो दर्शन ही प्रभु दर्शन आहे। मुख्य असांजो धर्म आहे पाण सुञाण। पाण सुञाण आहे परमेश्वर जे सुञाण जी कुंजी। जिन पाण सुञातो उन परमेश्वर सुञातो। श्री राम जंहिंखे प्यास आहे, साहिब चवंदा मां नानक तव्हांखे बल बल जासा। मां सदाई उनजे मथां कुर्बान वञा जंहिंखे पंहिंजे दर्शन जी प्यास आहे। छो जो आत्मा जो ज्ञान मिलियो, मन एकाग्र उन में टिकियो। जीअं टिकियो तीअं शांति प्राप्त थींदी। शांति खे जेतिरो थी सघे बणाए रखे, बणाए रखे। खोहे न, खोहे न। शांति खे धिका न ॾे, आनंद खे धिका न ॾे। राम ॿाहिरों कोन ईंदी शांति आनंद, अंदर परफुटजी रही आहे। तूं मन खे एकाग्र करें, चित्त खे निरोध करें, योग में अचें, तो तोखे शांति मिले और आनंद मिले। जंहिंखे दर्शन जी प्यास आहे, शांति जी प्यास आहे, सां कुर्बान वञनि था। इहा ई जीवन जी सार्थकता आहे। असां संतन गुरनि मां नाम बख़्शिश वठी उन जा सदाई सिफ़त में रही करके मन खे शांति में बणाए करे आनंद जी अनुभूति पाए जीवन खे सार्थक बणाए वञो। जिन पुरुषनि इहे कयो आहे, सुख मनी सुख अमृत प्रभु नाम। सुख मनी सुख अमृत प्रभु नाम। सुख आहे न नास थियण वारे प्रभु जे नाम में, जेको भगत जना के मन विश्राम। भगत पुरुष मन में धारण कयूं वेठा, उनखे सदाई विश्राम मिले थो। इहो सत्संग ॿुधी करके असां मन खे मनन कराए, निध्यासन करे साक्षात कयूं, उन शब्द जा रूप बणिजी वञो, जीवन सार्थक थिए। सतनाम सत श्री। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम। श्री राम जय राम जय जय 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 राम। राम कृष्ण भगवान की। बोल गुरु नानक देव। सतगुरु वसण घोर। सतगुरु साईं सतराम दास साहब, अमर शही साईं कंवराम, सखी बाबा असदाराम साहब। आयो लाल कयो झूले, साधो बोलो सखी बाबा। सखी बाबा चारे पदार्थ सखी जे दर ते आहिनि। धर्म अर्थ काम मोक्ष। श्री राम। प्रभु असांजी ॿुधी जी अखि खोले सभु कुझु प्राप्त थींदो। संतनि जी शरण अचण सां, साधन जी शेवा करण सां। शेवा शेवा मन में सिमरण ऐं शेवा। खाली न विञायो शरीर खे वेहण में न, शेवा में लॻल हुजे।